अॻियनि ॿिनि क्लासनि में पाण सुर कल्याण जे बारे में ज़िक्र करे रहिया आहियूं, जंहिंमें शाह साहिब दास्तान पहिरियों जूं जेके 10 मिसराऊं करे चुका आहियूं, उन में फरमायो आहे त परमात्मा जहिड़ो सानी हिन जगत में ॿियो कोई कोन्हे। अॼु 11हीं मिसरा खां पाण शुरू कंदासीं, जंहिंमें शाह साहिब इहो ॿुधायो आहे त वहदता कसरत थी कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿीअ मां भुल, हू हलाचो हुल बालाई संदो सजणे। इन में शाह साहिब इहो ॿुधाइणु चाहियो आहे त हेकड़ाईअ मां ई घणाई थी, हीअ हेकड़ाई मां ई घणाई थी आहे ऐं घणाई समूरी हेकड़ाई आहे। धणीअ जी धणी ईश्वर हिकु आहे, ॿी कंहिं बि ॻाल्हि ते भुलिजी न वञे। इंसान ही समूरी जेका कसरत आहे उहा घणाईअ मां हिकु आहे ऐं हिक मां घणाई आहे। साईंअ जो सिहत समूरो हल ऐं शुगुल हिक पिरीअ जो ई आहे। हीअ सॼी समूरी सृष्टि जेका आहे उन पिरीअ जे परमात्मा जे बदौलत ई हली रही आहे। नेक्स्ट 12वीं मिसरा में आहे त पाण ई जल जलालुह, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़्याल, सभु सबोई हाल मंझां ई मालूम थिए। हिन में फरमाए थो शाह साहिब त हू ईश्वर पाण ई वॾे शान वारो ऐं पाण ई सूंहं जो तत आहे। पाण ई हीअ सृष्टि हलाईंदड़ आहे, पाण ई शान वारो आहे, पाण ई उनजो मतिलबु आहे, उनजो तत आहे। हू पाण ई पिरीअ जो रूप आहे ऐं पाण ई पूरन आहे। हू पाण ई पिरीअ जो मन परमात्मा जो रूप आहे ऐं परिपूर्ण आहे ऐं हू पाण ई सतगुरु थी बणिजे ऐं पाण ई शिष्य थो बणिजे। पाण ई मालिक आहे, पाण ई सालिक आहे। हू पाण ई ख़्याल आहे, ख़्याल यानी जंहिंमें ही समूरो मांडाण या पसारो पैदा थियो आहे। इहो समूरो हाल अंदर मां ई थो ॼाणे सघिजे। माना जंहिं अंदरि पंहिंजो फूलियो आहे, पंहिंजे अंदर खे झकझोरियो आहे, उहो ई ॼाणे सघे थो त हीअ जेका सॼी सृष्टि आहे उहा परमात्मा जे बदौलत ई हली रही आहे। नेक्स्ट पैरा आहे पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई खलके खूब, पाण ई तालिब। तंहिंजो ही इम्पॉर्टेंट मिसरा आहे ऐं घणेई दफ़ा तव्हांजे हिन परीक्षा जे प्रश्न पत्र में पिण आयो आहे। त छा मतिलबु आहे? हू ईश्वर पाण ई प्रीतम आहे ऐं पाण ई पंहिंजी सूंहं पियो ॾिसे। माना हीअ सृष्टि जेका आहे परमात्मा पैदा कई आहे, उन सृष्टिअ जो तलबदार पाण बणिजी पियो आहे, उन जो महबूब बणिजी पियो आहे। हू पाण ई सुंदर शयूं थो रचे। हिन सृष्टिअ जी जेकी बि सुंदर शयूं आहिनि उन पाण ई रचियूं आहिनि ऐं वरी पाण ई उन्हनि ते मोहित थी पियो आहे, हैरान थी पियो आहे। नेक्स्ट आहे पढ़ाॾो सो सॾु। हीअ बि इम्पॉर्टेंट आहे त पढ़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे लही, हुआ अॻई गॾु ॿुधण में ॿ थिया। माना असां कंहिंखे सॾु कंदा आहियूं त उहो वरी असांखे ॿुधण में जेको आवाज़ु ईंदो आहे उनखे चइबो आहे पढ़ाॾो। त चवण जो मतिलबु आहे त जे ॿोलीअ जी रम्ज़ या पेच परोड़े त असुल में सॾु आहे ऐं सो ई पढ़ाॾो आहे। उहो बि सॾु उकिड़ी आहे ऐं पढ़ाॾो बि उहो ई आहे। असुल में ॿई हिकु आहिनि पर रुॻो ॿुधण में ॿ था अचनि। त इन ॻाल्हि खे अगरि असां सम्झंदासीं त सचपच दिलि सां हिंडाए सघंदासीं त सॾु ऐं पढ़ाॾे में परमात्मा जे विच में ऐं सालिक जे विच में कोई बि फ़र्क़ु कोन आहे। अॻिते हलूं पाण त एक कसर दर लख कोड़े कड़स गिड़ियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। केतिरो न सुंदर बयानु कयो आहे शाह साहिब हिन पैरा में। हू चवे थो त महल हिकु आहे पर उनखे लखे करोड़े दरियूं आहिनि, जेॾां थो नज़र करियां तेॾां उहो प्रीतम साम्हूं आहे। जीअं महल हिकु थींदो आहे, उन में दरियूं थींदियूं आहिनि, पर जंहिं बि दरीअ मां असां निहारींदा आहियूं त उहो साॻियो ई नज़ारो ॾिसण में ईंदो आहे। इन ई करे उहो परमात्मा हिकु आहे पर अंदरि असां अगरि उनखे ॻोल्हे ॾिसंदासीं त उहो असांखे हिकु ई नज़र ईंदो। असांजे मन मां जेका ॿियाईअ जी भावना आहे त परमात्मा अलॻि आहे, उनखे असांखे न यादि करिणो आहे, पर हर हिकु दरीअ मां असांखे उन हिकु परमात्मा जो ई दीदार थियणो आहे। इहा ॻाल्हि असांखे हीअं सां हिंडाइणी आहे, पंहिंजे दिलि सां हिंडाइणी आहे। उन में पको विश्वास, परिपूर्ण विश्वास रखिणो आहे। नेक्स्ट आहे त कोड़े कायायूं तुंहिंजूं, लिखनि लख हज़ार, जीअं
सभ कंहिं जीअसी दर्शन दार प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चयां। तमामु सुंदर बयानु आहे परमात्मा जो दीदार जो। त तुंहिंजा लखे हज़ार बल्कि किरोड़े शरीर आहिनि, सभ कंहिं जीव में उहो हिकु जीव परमेश्वर ई थो वसे। हर कंहिं जीव मां संदसि न्यारो दर्शन थो मिले ऐं मुंहिंजा पिरी तुंहिंजे उहिञाणनि मां माना निशाननि जा हिकिड़ो कहिड़ो मां कीअं विस्तार कयां, मां उनजो बयानु पंहिंजे मुख सां नथो करे सघां। त इन में चवण जो मतिलबु इहो आहे त ए परमात्मा तुंहिंजूं लखे लख करोड़े बल्कि कायाऊं आहिनि, हज़ारे कायाऊं आहिनि, पर हर हिक में तुंहिंजो ई दीदार परियो थियो। प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा, तुंहिंजी महिमा जो मां बयानु कहिड़ो चई कहिड़ो कयां। मुंहिंजे मुंहं में त ॼण ज़ुबान ई कान्हे, मुंहिंजे मुंहं में त ॼण उहे शब्द ई कान्हनि जो तुंहिंजी सुंदरता जो तुंहिंजी वॾाईअ जो मां बयानु करे सघां। नेक्स्ट लास्ट में ॿुधाए थो त सभ खां प्रिया कूं पूॼे नीह नेणे गुड़ ॻाल्हाए वो जा चिताए मान चित में सॼण साथो बजे लात जा लतीफ़ जी सॾु तुंहिंजो सॼे। सबका पंहिंजे प्रिय जी प्रीतम जी पूॼा थी करे, मतिलबु हर हिकु माण्हू जेको आहे पंहिंजे प्रीतम जो दिलदार थो करे, उनजी पूॼा थो करे। नीह जो गुण इहो आहे, मतिलबु सचे प्यार अगरि जेको करे चाहे थो त उनजो गुण सचो इहो आहे जो उहो नेणनि मां ई थो पैदा थिए। सचनि नेणनि सां ई असांखे उनजो दीदार थिए थो। जेको मूं पंहिंजे चित में सांढियो आहे, पंहिंजे मन में सांढियो आहे, सो सभु सॼण ॼाणे थो। शाह लतीफ़ जो मिठो आलाप लात अवसी पियो ॿुधिजे ऐं ॿुधिबो। हमेशह असांखे इहे जेके शाह साहिब जूं सिखियाऊं आहिनि उहे हमेशह उनखे दिलि सां चङी तरह सां लॻाइणु घुरिजे, दिलि में यादि करणु घुरिजे ऐं हमेशह उन्हनि जी मिठी लात असांजे अंदर में वर्णन कंदी रहे थी। इहो थियो दास्तान पहिरियों। हाणे ॿियो दास्तान पाण शुरू कंदासीं सुभाणे। ऐं पहिरें दास्तान जेको आहे उन में लॻभॻि चवण जो मतिलबु इहो ई आहे त परमात्मा हिकु आहे, उन जहिड़ो ॿियो सानी कोन्हे। कोड़े कायाऊं आहिनि उन जूं, कोड़े दिशाऊं आहिनि उन जूं, पर सभिनी खिड़कियुनि मां सभु महल हिकिड़ो आहे। सभिनी दरियुनि मां असांखे उन हिक ई परमात्मा जो दर्शन थिए थो। इहो जेको सॼो सार आहे उहो पहिरें दास्तान जो आहे, जंहिंमें शाह साहिब ॿुधायो आहे ऐं वर ॾेई करे असांखे उन्हीअ ते अटल करणु घुरिजे, उन्हीअ ते अमल करणु घुरिजे त असांखे हीउ जेको संसार आहे उहो हिक मां घणो ऐं घणो मां हिकु यानी वन इन ऑल इन वन या हेकड़ाईअ मां घणाई ऐं घणाईअ मां हेकड़ाई ॾिसण में ईंदी। कसरत मां वहदत ऐं वहदत मां कसरत ॾिसण में ईंदी। इहो सॼो जेको आहे सार पहिरें दास्तान जो आहे। दास्तान ॿियो पाण नेक्स्ट पीरियड जॾहिं थींदो तॾहिं शुरू कंदासीं।